जी अज योम आशूर के मौके पर लाड़काने में आज़ादारी जो सिलसिलो जारी है। लाड़काने शहर ज़िले के मुख्तलिफ़ इमाम बारगाहों में तकरीबन 45 जो मातमी जुलूस हैं वे बरामद थी चुका हैं, जेके पांजे तय थियल रूट रस्तन ता थींदा जो मरकज़ी हंध है पाकिस्तानी चौक ए बंदर रोड उते पहुंचंदा, जिते गडियल तौर ते मातम कयो वेंदो शुरन ए जंजीरन सां। इन हवाले सां वो जो मरकज़ी हंध है उनके सिक्योर किया वियो है। तमाम वडी उते पुलिस की जेका है नफरी मुक़रर कई हुई है। उन तरफ जेके भी इंदर रोड रस्ता आहिनि उन्हनि खे जेको आहे सो ब्लॉक किया वियो है। बैरियर हणी ऐं मुख़्तलिफ़ उते जेको आहे सो गाॾियूं बीहारे उन सॼी एरिया के कॉर्डन ऑफ किया वियो है। ऐं ही जेके जुलूस बरामद थिया आहिनि इहे समूरा शाम धारे उते मरकज़ी हंध ते जेको आहे सो पहुचंदा ऐं उनखां पोइ मातमबाज़ जेको आहे शाम ग़रीबा बर्पा कई वेंदी आहे। इन हवाले सां लाड़काने जे अंदरि जेका सिक्योरिटी है वह सख्त कई वही है। तकरीबन 3300 पुलिस एहलकार ऐं ऑफिसर वे सिक्योरिटी के हवाले से मुक़रर किया विया इन हवाले से 200 जेके रेंजर्स के एहलकार वे भी मुक़रर किया विया इन वक्त जेके ट्रबल स्पॉट वे 19 उन्हनि खे जेको आहे सो करार ॾिनो वियो आहे लाड़काने में। उते अञा वधीक जेका है सिक्योरिटी मुक़रर कई वही है। इन हवाले से रेंजर्स के भी जेको आहे उते मुक़रर किया वियो आहे। उन्हनि खे 3 कैटेगरीज़ में जेको आहे सो शामिल किया वियो आहे, जंहिंमें ए बी ऐं सी जेके आहिनि उहे कैटेगरीज़ जेके ट्रबल स्पॉट आहिनि उन्हनि में उन्हनि खे विरहायो वियो आहे। ए में जेका आहे उन्हनि खे वधीक सिक्योर कयो वियो आहे। उते जेको आहे CCTV कैमराज़ में नस्ब थियल आहिनि ऐं गॾोगॾु जेके मातमी जुलूस वञनि था उन्हनि जी जेका आहे पुलिस पारां रिकॉर्डिंग बि कई वञे थी। हिन वक्त तकरीबन 45 जेके मातमी जुलूस आहिनि उहे जेको आहे सो बरामद थी चुका आहिनि पंहिंजनि रूट रस्तनि सां मरकज़ी हंध तरफ़ जेको आहे सो रवाना आहिनि। ऐं हिन वक्त असीं जंहिं स्पॉट ते मौजूदु आहियूं उते बि जेको आहे सो मातमी जुलूस बरामद थी चुको आहे ऐं जेको आहे सो मातम उते कयो पियो वञे। हिन वक्त जेका सिक्योरिटी के हवाले सां मुझे ॻाल्हि थी SSP लाड़काणो इमरान कुरैशी सां, तो हुनजो चवणो त असां जेको मरकज़ी हंध है या जेके मातमी जुलूस निकिता आहिनि उन्हनि सां गॾु सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई है। जो मरकज़ी हंध आहे उते CCTV कैमराज़ नस्ब थियल आहिनि। उनखां पोइ जेके आज़ादार उते वञनि था उन्हनि खे मेटल डिटेक्टर्स या तलाशी वठण खां पोइ या जेको आहे वॉक थ्रू गेटनि के ज़रिए अंदर छॾियो पियो वञे। इन हवाले से तमाम घणी उते सिक्योरिटी कई वही है। हुन इहो चयो त असां कोशिशि कई आहे त जेके भी मुख़्तलिफ़ हंध आहिनि उते जेको आहे सो लैपटॉप्स वग़ैरह रखी करे उन्हनि माण्हुनि खे मॉनिटर कयो वञे थो ऐं CCTV कैमरानि जो अलॻि जेको रूम है कंट्रोल रूम उहो भी क़ाइमु कयो वियो आहे। 2 जेके कंट्रोल रूम उहे हिन सॼी जेको आहे सो मातमी जुलूसनि खे मॉनिटर करे रहिया आहिनि। हिन वक़्तु हुनजो चवणो त सूरत हाल कंट्रोल हेठि आहे ऐं हुनजी कोशिशि आहे त हीउ जेको योम आशूर जो ॾियारो आहे उहो ख़ैर ख़ूबीअ सां जेको आहे सो पंहिंजे अंजाम ते पहुचे ऐं जेको भी मातमी जुलूस आहिनि उन्हनि जो चवण त असां उन्हनि खे टाइम फ्रेम ॾिनो आहे त हू जीअं ई मरकज़ी हंध खां पोइ रवाना थियनि था त उहे पंहिंजे इमाम बारगाहुनि में जेको आहे सो रवाना थी वञनि। सो लाड़काने जे अंदरि इहा सूरत हाल आहे ऐं हिन वक़्तु 45 जेके मातमी जुलूस आहिनि उहे बरामद थी चुका आहिनि ऐं पंहिंजे रूट रस्तनि जे तरफ़ रवाना आहिनि। जी।